ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। समूरी सिंध में अॼुखां CNG स्टेशन 2.5 महीननि लाइ बंदि कयूं वियूं आहिनि। स्वीट सदन गैस कंपनी जे तर्जुमान मूजिब कराची समेत सॼी सिंध में CNG स्टेशन खे 15 फरवरी ताईं गैस जी फ़राहमी बंदि रहंदी। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। SSTC तर्जुमान जो चवणु आहे त गैस जी घुर्ज में फ़राहमी जो फ़र्क़ अध खां वधण ऐं घरेलू साफ़ियुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। कंपनी तर्जुमान मूजिब बरामद न कंदड़ कंपनियुनि खे गैस जी सप्लाई अॻुवाट ई बंदि आहे, जॾहिं त कैप्टो पावर प्लांट समेत ॿियनि ज़ीरो रैपिड सनअतनि जी सप्लाई बहाल आहे। ॿिए पासे स्विस सदन ने गैस कंपनी जे गैस सां अघु 150 सैकड़ो वधाइण जी तजवीज़ ते ओघरा अधु ॿुधणी कंदी। समूरी सिंध में अॼुखां CNG स्टेशनूं 2.5 महीननि लाइ बंदि कयूं वियूं आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। स्वीट सदन गैस कंपनी जे तर्जुमान मूजिब कराची समेत सॼी सिंध में CNG स्टेशन्स खे 15 फरवरी ताईं गैस जी फ़राहमी बंदि रहंदी। SSTC तर्जुमान जो चवणु आहे त गैस जी घुर्ज ऐं फ़राहमी जो फ़र्क़ अध खां वधण ऐं घरेलू साफ़ियुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। कंपनी तर्जुमान मूजिब बरामद न कंदड़ कंपनियुनि खे गैस जी सप्लाई अॻुवाट ई बंदि आहे, जॾहिं त कैप्टो पावर प्लांट समेत ॿियनि ज़ीरो रैपिड सनअतनि जी सप्लाई बहाल आहे। ॿिए पासे सुई नॉर्दर्न गैस कंपनी जे गैस सां अघु 150 सैकड़ो वधाइण जी तजवीज़ ते ओघरा अधु ॿुधणी कंदी। अपडेट्स मालूम कंदासीं इमदाद सुमरा खां। जी इमदाद आगे कजो। बंद कयूं वियूं आहिनि, कुझु ॾींहं अहिड़ो शेड्यूल जारी कयो जंहिंखां पोइ अॼु सिंध जे पूरनि ज़िलनि में जेको आहे पूरे सिंध में जेको आहे CNG स्टेशन जेको आहे 2.5 महीननि लाइ बंदि आवाम थी रही आहे, जॾहिं त गैस इंतज़ामिया पारां जेको आहे उन्हनि सां राब्तो कयो। उन्हनि जो इहो चवणु हुयो त गैस साफ़ियुनि वापिरनि खे जेको आहे गैस करण लाइ CNG स्टेशन जेके आहिनि बंदि कई वियूं आहिनि। जी महिरबानी इमदाद सुमरा आगाह करण जे लाइ।